من يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وأن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله ولتنظر نفس ما قدمت لغد واتقوا الله إن الله خبير بما تعملون اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد माशाअल्लाह मखाद में स्पीकर समझ में अचे पे साथन के थोरो इको तमाम घणो तो लगे अल्लाह जे पाकीदा कलाम के नबी करीम इस्लाम जे हदीसन के पढ़ंदा खबर थी पए काफिर ऐं मुसलमान में बुनियादी फ़र्क़ हुआ त काफिर सिर्फ़ दुनिया जी सोचींदो ऐं मुसलमान सिर्फ़ आख़िरत जी सोचींदो कोन्हे बल्कि सभु कुझु पंहिंजी आख़िरत खे सम्झंदो आहे मुसलमान इहो सोचींदो आहे जेकॾहिं मुंहिंजी आख़िरत न बणी त मुंहिंजो कुझु बि न बणियो ऐं मुसलमान जी इहा कोशिशि हूंदी आहे जेकॾहिं आख़िरत खे ठाहिण जे लाइ मूंखे दुनिया जी जेकी बि क़ुर्बानी ॾियणी पई न ऐं ॾेई ॾींदसि ही असल इस्लाम आहे ही क़ुरान जी तालीम आहे ही हिकु मोमिन जी सोच आहे जेको मोमिन आहे जेको ईमान खां महरूम आहे हुनजी पंहिंजी सोच आहे ॾिसो सही इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी पंहिंजी जान खे ॾिसे पियो को मर बाह में छुरी राज़ी आहे बच्चे ते छुरी वहाइण उनखे ज़बह करण राज़ी आहे इहो कमु पाण करे पियो उन दौर में न मोबाइल न गाॾियूं दुनिया पूरी में दर दर वञी हज जा होका पियो ॾे बैतुल्लाह जी तामीर सॼी सीरत पढ़ो किथे बि लॻे कोन्ह थो को हे इंसान ज़र्रे बराबर दुनिया जो तालिब आहे सॼी तलब आख़िरत जी वरी मूसा अलैहिस्सलाम जी हयाती पढ़ो असीं त फिरौन जे नालो अॼु असीं माशरे में जेके सफ़ा सरकश ॾिसंदा आहियूं ही त सफ़ा फिरौन आहे असीं नालो चवंदा आहियूं पर हुन ज़माने में हक़ीक़ी फिरौन हो पर मूसा अलैहिस्सलाम सादड़ो माण्हू क़ुरान जो पंहिंजो तारीफ़ करायो मूसा अलैहिस्सलाम बकरियूं चारण वारा तसव्वुर कयो असांजे सिरारी में हसन किरो में हिकिड़ो बकरियूं चारण वारो उनखे चइजे त तूं प्राइम मिनिस्टर जे ख़िलाफ़ थी खड़ो थी प्रेसिडेंट जे ख़िलाफ़ थी खड़ो थी केॾी वॾी ॻाल्हि आहे मुमकिन ई कोन्हे पर हिते मुमकिन आहे बकरियूं चारण वारो एॾे वक़्त जे ताक़तवर फिरौन जे साम्हूं बीह करे तो या फिरौन ओ फिरौन ऐं सम्झां थो तोखे बर्बाद थियणो आहे तॾहिं त तूं अलाह खे नथो मञी तॾहिं त पंहिंजो पाण खे महबूब थो सम्झी वरी क़ुर फरमाया थो उहे ॾींहं वाया जो घर इलाही हालांकि असुल घर त हिते जो हो ई कोन असल कहा के ॿिए इलाइक़े जा अची करे कुझु अरसो जेको हिते रहिया न मिस्र में सा ज़िंदगी ग़ुलामी जी पर वञ ग़ुलामी वारी ज़िंदगी के जेकी हिकिड़ी ग़ुलामी साब अल्लाह जे नाले क़ुर्बान मरण ले तयार ये पढ़दा वञो अंबिया जा वाक़िया औलिया जा वाक़िया क़ुरान हकीम के हदीस पाक जिथे बि तव्हां ॾिसंदो न मोमिन जी पूरी कोशिशि आहे त मुंहिंजी आख़िरत ठही पए हिननि जलसनि जो मक़सदु हिननि ॻाल्हियुनि जो मक़सदु हिन वादो नसीहत जो मक़सदु अॼु आऊं ऐं तव्हां बि हिन सबक़ खे ॿीहर दोहरायूं हिन सबक़ कचो थी अनुसाद चंदो बाबा हिनखे वरी भेरो ॾी आहे भेरो ॾे त तुंहिंजो पको थिए हाणे हक़ीक़त इहा जो सबक़ असांजो कचो थी वियो आहे असीं वरी हिनखे भेरो था ॾियूं
एक ॿिए खे वेही करे ॿुधायूं था यार हक़ीक़त ई आहे असीं सभु मुसलमान आहियूं, असांजो क़ुरान ते ईमान आहे, नबी करीम इस्लाम ते ईमान आहे, अल्लाह जी शरीयत ते ईमान आहे, हिननि जिन शयुनि ते ईमान आणियूं था। इन्हनि जो सभ खां बुनियादी दर्स आहे पंहिंजी आख़िरत ठाहियूं। इमाम इब्न अबी आसिम पंहिंजे किताब ज़ुहद जे इब्तिदाई मबाहिस में हदीस मुबारक आंदी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं तव्हां को दुनिया खे घणी अहमियत ॾींदो तो उनखे आख़िरत जा नुक़सान ॾिसणा पवंदा। ऐं पाण फरमाए जेको आख़िरत खे तरजीह ॾींदो उनखे दुनिया जा नुक़सान थींदा। ईअं कोन्हे त को माण्हू चए थो त दीन दुनिया में ॿई फ़ाइदा, न कंहिं जाइ ते कुर्बानी ॾियणी पवंदी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे दुनिया खे तरजीह ॾींदो दीन जो नुक़सान थींदो आख़िरत जो, जे आख़िरत खे तरजीह ॾींदो दुनियावी मामलात जो नुक़सान थींदो। हे ॿई ॻाल्हियूं करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो मुसलमानो दुनिया जो नुक़सान बर्दाश्त कजो, आख़िरत जो नुक़सान बर्दाश्त न कजो, छो तो उन जो इज़ालो आई कोन्हे को, उन जे ठाहिण में का बि कसर छॾिजो। अजा इन ॻाल्हियुनि खां पोइ वरी थोरो अॻिते वधूं था। उनखे ठाहिण जो हिकु ई गस आहे त आऊं ऐं तव्हां अमली दुनिया में अॻिते वधूं, सुस्तियूं छॾियूं, चुस्तियूं ॾेखारियूं, पंहिंजे रब लाइ महिनत कयूं, पंहिंजे मालिक लाइ कमायूं, नमाज़ूं, रोज़ा, ज़िक्र, फ़िक्र, अक़ीदे खां वठी करे अमल ताईं जुस्तजू पंहिंजे अंदरि पैदा कयूं। छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे हदीस किताब से मुस्लिम में किताब ज़िक्र व दुआ में बाब फज़लिल इज्तिमा में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान पाण फरमायो जेको अमल जी दुनिया में पोइते रहिजी वियो न उनखे का बि शइ फ़ाइदो कान ॾींदी। उनजो हसब, उनजो नसब, उनजी निस्बत, उनजी तालुक, उनजी दोस्ती, उनजी यारी का बि शइ उनखे फ़ाइदो कान ॾींदी। इंसान खे असल जेका फ़ाइदे ॾियण वारी शइ आहे पर में उहा शइ अमल आहे। अमल जे मैदान में चुस्त थियो, बल्कि दीन तीअं चयो अहिड़ा चुस्त थियो फुज़ूल कम ई छॾे ॾियो। सूरह मोमिनून जो इब्तिदाई आयतूं छा रब फरमाए मोमिन कामयाब थी विया। और मोमिन केरनि वरी मालिक हुए पाण ॿुधाया ही निशानियूं अथनि। उन में हिकिड़ी निशानी ॿुधाई वल्लज़ीन हुम अनिल लग़्व मुअरिदून, जेके लग़्व कम कनि ई कोन था। लफ़्ज़ लग़्व जी माना चाहे अरबी लुगात किताब पढ़ी ॾिसो। इमाम अस्बानी रहमहुल्लाह किताबुल मुफ़रदात में लफ़्ज़ लग़्व जी माना लिखनि था उहो कम ला युअतद्दु बिही, जंहिंखे सोली सिंधी में चऊं त फ़ुज़ूल ला सम्झो। जे मोमिन गुनाह त ठहियो पर मोमिन फुज़ूल कम बि कोन्हे कंदो। हुनखे ख़बर आहे त हीउ सफ़र थोरड़नि ॾींहंनि जो आहे, हिननि थोरड़नि ॾींहंनि में मूंखे एॾी त तयारी करणी आहे जो अॻियां अणखुट सफ़र में मूंखे कमु अचे। उहो कीअं सुसी कंदो, कीअं गिफ़लत कंदो, उहो त हर टाइम अमल जे मैदान में हुनजी डुक डोड़ हूंदी। सहाबा किराम जा ज़माना ॾिसो, यकीन ॼाणो केॾी अमल जे मैदान में हिन जलसनि जो बुनियादी मुंहिंजी तकरीर जो मक़सदु इहो आहे आऊं तव्हां हितां जो उथूं त का अमली तब्दीली अचे। सहाबा किराम जे ज़माने जा जेके माण्हू आहिनि बारीक बीनी सां पढ़ूं था असां जहिड़ा इंसान आहे। इहे ई बुख, इहे ई ॾुख, इहे ई औलाद, इहे ई बिरादरियूं, इहा ई अमीरी, इहा ई ग़रीबी, लेकिन इन्हनि खे जंहिं शइ जे ऊचे मक़ाम ते जंहिं शइ पहुचायो न हिकु नबी करीम इस्लाम जी सहाबियत उन खां पोइ जेके उनखे चार चंड लॻाइण वारी शइ हुई न अमल। उन ज़माने जा माण्हू हिकु हिकु ॾींहं जो क़दुरु कंदा हुआ, हिकु हिकु सुबुह ऐं शाम जो क़दुरु कंदा हुआ, छो त ख़बरनि त इन सुबुह जी बि पुछा थींदी, इन शाम जी बि पुछा थींदी। इमाम हकीम बिन जर्राह रहमहुल्लाह पंहिंजी किताब ज़ुहद जे पहिरें बाब में बाबुल मौइज़ा उन में हिकिड़ी रिवायत आंदी हिकिड़ो ताबई सहुरो सहाबा किराम जे ज़माने जी हिकिड़ी औरत जो वाक़ियो थो लिखे, ज़िक्र थो करे, जेको वाक़ियो असांखे ॾसे थो त ॾिसो उन ज़माने जे माण्हुनि जी सोच छा हुई, इरादा छा हुआ, ख़यालात छा हुआ। उन औरत जे बारे में ताबी सहुरो चए थो हर रोज़ जॾहिं सुबुह थींदी हुई न उहा औरत पंहिंजो पाण खे नसीहत कंदी, वॾी भली ॻाल्हि आहे। यकीन ॼाण ॿिए खे त नसीहत करणु सभु असुली आहे, हवा तोमें ही बि ख़ामी थी, तोमें ही बि ख़ामी थिए। असुल नसीहत थी आहे जो माण्हू खे पंहिंजूं ख़ामियूं नज़र अचनि, पंहिंजूं कोताहियूं नज़र अचनि, ऐं हक़ीक़त बि इहा आहे त हिन खां पुछा त पंहिंजी ई थींदी, हिन खां पुछा अॻे जी त कान थींदी।
असांखे असल त पंहिंजो मुहासो करणु घुरिजे, पंहिंजे पाण खां पुछा करणु घुरिजे। ताबी सगोरो चए थो सहाबा जे ज़माने में यमन जी हिकिड़ी औरत हुई जंहिंजो अंदाज़ ज़िंदगी ईअं हुयो, हर रोज़ सिज उभरंदो हो न, हू पंहिंजो पाण खे नसीहत कंदी। घर जा भाती ॿुधंदा हुआ, पंहिंजो पाण खे चवंदी हुई अलियौम, ही जेको अॼोको सिज उभरियो अथई, थी सघे थो माई तुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हुजे, सुस्त थी न गुज़ारजा, काहिली गाफ़िल थी न गुज़ारजा, मेहनत करे पंहिंजे रब खे राज़ी करिया। अगरि ताबी सगोरो चए थो वरी जॾहिं शाम थींदी हुई, राति वेझी ईंदी हुई, इहा माई पंहिंजो पाण खे मुखातिब थी करे चवंदी हुई, ही जेका अॼु राति आई अथई ऐन मुमकिन आहे इन राति खां पोइ अॻियां तोखे का ॿी राति नसीब न थियई, पंहिंजी राति खे ज़ाया न कजां, पंहिंजी राति खे महिनत सां गुज़ारजां। साहबा किराम जा ज़माना ॾिसो, इमाम बुखारी से बुखारी में किताबुल मग़ाज़ी में बाब बख्स अबी मूसा व मआसिल इलल यमन में हिकिड़ी हदीस आंदी, ॿियनि बि घणनि जायुनि ते हदीस मौजूद आहे। ॿिनि असहाब सगोरनि जी पाण में गुफ्तगू आहे, पर गुफ्तगू जा आख़िरी जुमला इंतिहाई अहम आहिनि। सैयदना अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि खां मुआज़ बिन जबल ला पुछा कनि, ॾे ख़बर तुंहिंजी राति जी नमाज़ कीअं आहे? अबू मूसा अशअरी जवाब ॾियनि था, जेतिरे क़दुरु थी सघे थो ऐं राति जो तहज्जुद पढ़ंदो आहियां, पर इन्नी अहतसिबु नौमती कमा अहतसिबु कौमती। लफ़्ज़ ॾिसो, चवे थो राति जो नमाज़ पढ़ंदो आहियां, तहज्जुद जी नमाज़ पढ़ंदो आहियां, पर थोड़ी देरि जे लाइ जेका निंड कंदो आहियां, मूंखे मुंहिंजे अल्लाह में उम्मीद आहे, मुंहिंजो रब मूंखे मुंहिंजे निंड जो बजर ॾींदो। छाजे ले जो इहा निंड बि इन जे करे थो कयां, अल्लाह जी तालीम आहे, इहा निंड बि इन जे करे थो कयां जो नबी करीम अलैहिस्सलाम जी तालीम आहे। ही जिस्म जो हक़ आहे ऐं निंड में इन लाइ थो कयां, मूंखे उम्मीद आहे मुंहिंजो रब मूंखे इन निंड जो बजर ॾींदो। यकीन ॼाणियो अॻियां साॻा जुमला सैयदना मुआज़ बिन जबल थो चए। हिननि माण्हुनि जी सोच हुई सुबुह त पंहिंजे रब जे रज़ा ख़ातिर नेकिन में था लॻायूं, राति तिने में, शाम तिने में, पर थोड़ी देरि जे लाइ सुम्हूं था, इहो बि इन करे जो अल्लाह जी तालीम आहे। पोयां सोच अल्लाह निंड जी बजर ॾींदो, हुननि का घड़ी ज़ाया ई कान कई। सुनो बि दाऊद पढ़ो, किताब तहारा पढ़ो, इमाम साहब हिकिड़ो बात तो क़याम करे, मा यक़ूलु रजुलु इज़ा ख़रज मिनल ख़ला, हिकिड़ो माण्हू क़ज़ाए हाजत खां फारिग थी जेकॾहिं ॿाहिरि निकिरे त छा चवे? उते हदीस आंदऊं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ज़ाए हाजत वारी जाइ के जेमल वापसि सीधा आहिनि, इहा दुआ पढ़दा गुफ़रानक, छा पढ़दा? गुफ़रानक। यही माना चाहे मुंहिंजा अल्लाह आऊं तोखां माफ़ी थो घुरां। वॾे तदब्बुर तफ़क्कुर सां इल्म हदीस से माहिरीन इन लफ़्ज़नि ते गौर कयो, इन जाइ ते नबी से इहा दुआ छो पढ़दा? वरी इन नतीजे ते पहुता त इन जे लाइ त मुंहिंजा मौला सुबुह शाम राति ॾींहुं हर जाइ तुंहिंजो ज़िक्र थो कयां, पर हिन मख़सूस जाइ ते आयसि, थोड़ी देरि जे लाइ मूंखे ज़िक्र रोकणो पियो, थोड़ी देरि जे लाइ तुंहिंजी यादि खां मूं पंहिंजो पाण खे रोकियो, पर हाणे फारिग थी इन लम्हात जे सिलसिले में सुवाल कि मौला मूंखे माफ़ कजां। ये असांजे सरदार जी सीरत आहे, सहाबा किराम जी सीरत आहे, अमल ई अमल। हाणे वरी अमलनि जी दुनिया में हिकिड़ी तमामु वॾी आहे, वरी अॻियां हदीस मुबारक तव्हांखे ॿुधायां, उन जी तशरीह में चंद ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं रखां थो। हदीस किताब सही बुखारी में, किताब रिकाक में, बाबु तवाज़ुन, वॾी मशहूर हदीस, बल्कि ये समझो है हदीस कुदसी आहे, अल्लाह तो बयान करे, रिवायत रसूलुल्लाह तो करे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह ताला फरमाया तो तुम जो बांधो नफली कम मुसलसल कदो, फर्ज भी पूरा तो करे, नफिल पढ़े तो, नफली नमाज, नफली रोज़ा, नफली जिक्र, नफली फिक्र। रब ताला फरमाया तो इन्हें नफली जिक्र जे करे एडो तो मुझे वेझो तो थे, एडो तो मुझे राज़ी तो करे, हत्ता उहिब्बहु, न रुगो राज़ी तो करे बल्कि इहो मानो मुझो महबूब बणजो तो वञे। अब अल्लाह इन सां मोहब्बत तो कयां, एड़ी मोहब्बत तो कयां जो इन जा हथ आऊं तो बणजो वञा जिन सां पकड़े तो, इन जा पैर आऊं तो बणजो वञा जिन सां हले तो, इन जा कन आऊं तो बणजो वञा जिन सां ॿुधे तो।
ये जेके जुमला इन जुमलन जी ज़ाहिर त माने समझ में कांदी थी, पर जे तशरीह का पो सलफ का मालूम था कई माना रब तो फरमाए न सा मुझे बड़ी मोहब्बत का ये समझो हिनन जे वजूद ते मुझे रज़ामंदी जी रंगत तारी यही कन्नी मुझे लाता आई एडी इनन सा मुझी मोहब्बत था कि जडे भी यो बंदो यो नवाफिल पढ़न वारो नफली अमल करण वारो जडे मु रब के सदे तो आ उन्हें जी दुआ जरूर कबूल तो क्या जडे के शे जे सिलसिले में पनाह तरफ करे तो इन्हें के जरूर पनाह तो न्या अगे मालिक सी फरमाए तो यो बानो मुखे एडो तो वणदड़ा एडो तो प्यारो वा इन्हें के दुनिया में का भी तकलीफ अचे थी न वो तकलीफ मु अल्लाह पसंद काने का मुझे बाने जो तकलीफ में पवण मु रब के कतन पसंद कोने भले गाड़ी से कुदसी आज आगे अल्फाज और फरमे मुझे रब तो फरमाए इने बंदे थे न जेका सकरात जेका मौत दी तकलीफ थी अचे मुझे रब तो फरमाए आऊं बाने जी इने तकलीफ में खुश कोना इने के पसंद को दो क्या पर ही मुझी कुदरत जो फैसलो हुआ हर के मौत अचुवा वगरना का तकलीफ न आखिरी जेका मौत वाली तकलीफ है ई आप मुझी बाने जी मुखे पसंद काने का लफ्ज़न मिड़नी ते गौर कयूंदा खुलासो सामो दो जे ते जेको नफली अमल करे तो इहो अल्लाह जो वडो महबूब आ आई ही जने लफ्ज़ न पाण चौथा अल्लाह जो महबूब आ इए समझो माना इने के सब भलाइयों नसीब थी छो ही उन्हें जो महबूबा ही जहान बल्ला जो हो जहान बल्ला जो फरमी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाह वो जो मिड़नी जहान जो मालिक फरमी हर शे उन्हें जिया वो खालिक मालिक इन ऐलान जी जेकर तमा के अहमियत समझणी है पेरा रब के सुजाने मालिक तो फरमे आ वो बादशाह हुवल अव्वल वल आखिर वल ज़ाहिर वल बातिन व हुवा बिकुल्ली शैइन अलीम फरमे अव्वल भी अल्लाह आखिर भी अल्लाह ज़ाहिर भी अल्लाह बातिन भी अल्लाह लहू मुल्कु समावाति वल अर्द ज़मीन आसमान सब जहान ने जा फरमे को ज़मीन आसमान न जन्नती जहन्नम ने जा फमा यहलम जुनूद रब्बिका इल्ला हु ने छा जोड़ियो वा छा ठायो वा उन जी खलकत केतरी वलिया हो अकेलो जाने तवा के खबर ही काने हालांकि ज़मीन आसमान वडा त लगन से बुखारी पढ़ो किताबुल वही पढ़ो बाब बदल वही पढ़ो हिकड़ो जिब्रील नबी सल्लल्लाहु फरमाया था मु जिब्रील अमीन के डिठो ज़मीनन खौ वठी आसमान ते विच जी पूरी खला अकेलो जिब्रील उन मालिक त अल्ले कितरा फरिश्ता पैदा कया हदीसन जे ही अल्फाजन दे रिवायात दे गौर कयूंदा पर में तवा जे साम वण पोखया पिया न हे वण है निम है खजी है बबर इनन जा रोज पन्न किरंदा अल्लाह इने पन्नन दी हिफाजत ले फरिश्ता मुकर्रर कया पहाड़न दी हिफाजत ले अल्लाह फरिश्ता मुकर्रर कया ये जगर फरिश्तन जी मखलूक ते विंदो यकीन जानो खबर कोने तो फरिश्ता केतरा एक एक फरिश्ते जी कदामत दिसो जिसामत दिसो वो बुखारी शरीफ मशहूर हदीस से बुखारी में किताब बदल खल्क में बाब इला कालत अहदुकुम आमीन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया था जिब्रील सगरे को फरिश्तो आयो जने ताइफ वार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तकलीफों दी जो पत्थर है पर फरमाया था फरिश्तो गड हुयो चों लगो इजाजत दियो तो थोड़ी देर में ताइफ सजे के तबाह था क्यों ताइफ जे हिन पासे जबल है हिन पासे जबल है एकड़ी वादी में है हेन पहाड़न जे विच में आ जे तवा इन ते रज़ामंदो देखारियो तो थोड़ी देर में अजीने ताइफ ने शहर की गर्क करे गयो हिकड़े फरिश्ते जी ताकत आ हिकड़े फरिश्ते उन्होंने कितरा फरिश्ता ठाया नूरी नारी बर्री बहरी जन्नत कितरी वडी ठाई हदीस किताब सही मुस्लिम के पढ़ो किताब ईमान के पढ़ो बाब आखिरी अहले नार नबी करीम सल्लल्लाहु फरमायो जो को जन्नत में सबनी का आखिरी विंदो छा चयो आखिर अहले नार आखिरी जहन्नम मां निकतो आ आखिरी जन्नत में वने पियो पतो पियो भला सब वियाला जन्नत में ये सबनी का घणो गुनाहगार सबनी का वडो खताकार चो सब का वडो डोहारी मुजरिम चो इए खणी चो शिरक का अलावा सब कम कया वडो डोहारी आ पर पान फरमायाऊं इने के अल्लाह जेका जन्नत में जाए दी तो दहन दुनिया जेतरी हुंदी कदे गौर कयो जे इने के एतरी जा मिली तो नबियन के केतरी मिली हुंदी
सिद्दीकन के, शहीदन के, औलिया अल्लाह के। ऐं फरमाए वा जन्नत मट्टी जी काने, उन्हें जो जेकर ज़मीन ॾिसंदो बेहतरीन खुशबू ॾी, उन्हें जो इमारतूं ॾिसंदो सोने चांदी जे सिरनि जूं, उन्हें जो मालातूं ॾिसंदो हीरनि जूं जोड़ियल, कई कई मीलन ताईं हिकिड़ो हीरो वा अहिड़े तरह सां ठहियल आहे, हिकिड़े हीरे में महलात जोड़ियल आहे। फरमाए जे क़ीमत जो पतो तव्हांखे पवणु घुरिजे त हदीस में गौर कयो, वल नसीफुहा अला रसिहा खैरुम मिन दुनिया वमा फीहा। पाण फरमाए जेका जन्नत में औरत अथव न, उन जे मथे ते जेका चादर अथव न, जेका सिंधी में जो पोती पातल अथव, नबी करीम सलाम फरमाए इहा पोती एॾी क़ीमती अथव जो सॼी दुनिया खे हिकिड़े पासे कयो, हिन पोती जो मुक़ाबिलो करे कान सघंदी। हेॾियूं सारियूं हिकु जन्नती खे अल्लाह ताला खोड़ सारियूं हूरूं ॾींदो। सारी दुनिया जा इंसान एक इंसान के खोड़ सारे जन्नतूं घर वारियूं हूरूं नसीब थियनि, उन्हनि जूं पोशाकूं, उन्हनि जा यकीन ॼाणियो ॻाल्हि वञी हिते थी बीहे त असांखे त वसी कोन्हे जो अल्लाह जे उन शान खे पूरी तरह सम्झी सघूं। उहो पाणी ॼाणे थो केॾो वसीम आहे। हाणे एॾे वॾे अल्लाह जे तरफ़ां ऐलान थो थिए नफ़ली कमु कयो त तव्हांखे महबूब बणाए। ही नबी सी ॻाल्हि छो कई? ये हदीस छो दसी वही त नफ़ली कमन सां दिलचस्पी रखो। नफ़ली कम सां दिलचस्पी रखण जा ॿ फ़ाइदा। पहिरीं ॻाल्हि ते आहे नफ़ली ॾे ईंदो ई उहो जेको फ़र्ज़ पूरा कंदो, जेको फ़र्ज़ ई कोंदो करे कहिड़ियूं तहजीदूं पढ़ंदो, जेको फ़राइज़ ई पूरा कोंदो करे हिनखे कहिड़ी नवाफ़िल जी तौफ़ीक़ मिलंदी। ही उहो कमु कंदो जेको फ़राइज़ पूरा थो करे। वरी फरमाई फ़र्ज़नि खां पोइ जे नफ़िल कमु कयो, पोइ तव्हां ख़ुदि सोचो त अल्लाह तव्हांखे केॾी, जॾहिं अल्लाह तव्हांजे बारे में चए त आउं तव्हां सां मोहबत थो कयां, आउं तव्हांजा हथ बणिजो वञा, तव्हांजा पेर बणिजो वञा, तव्हांजा कन बणिजो वञा, तव्हां जेको सुवाल कयो पूरो कयां, जेकी पनाह घुरो, जेकी शइ तलब कयो तव्हांखे ॾियां, तव्हांजा दर्द तकलीफ़ूं दूर कयां। ही केरु थो चवे? अल्लाह। हाणे अकल वारे खे त खपे, उनखे त वॾी हिकिड़ी गारंटी मिली वई आहे, वॾी हिकिड़ी ज़मानत मिली, ही कमु कर, ही शान अथई। हाणे तव्हांजे साम्हूं चंद नफ़ली कम रखां अल्लाह जी मदद सां इंशाअल्लाह। मक़सद छा आहे त आऊं ऐं तव्हां अॼु खां इहे कम शुरू कयूं। कबा इंशाअल्लाह कबा। हे कम थोरा आहिनि, थोरे अरसे ते पाण वेठा आहियूं, कंहिंजी उमिरि 30 साल, कंहिंजी 40, कंहिंजी 50, कंहिंजी हे केतिरो चेरो हूंदासीं? 5 साल, 10 साल, 15 साल। पर इन 5, 10, 15 साल में जे पाण इहे अमल कयूं ऐं एॾे वॾे बादशाह जी मोहबत, साथ, महिरबानी नसीब दे। तव्हां खां त पुछां, इहो सौदो सस्तो आहे महांगो आहे? सफ़ा सस्तो आहे, जंहिंमें पहिरियों कमु आऊं ऐं तव्हां अॼु खां तहियो कयूं, हर टाइम ते बावज़ू रहंदासीं। को ॾुखियो कमु कोन्हे। घरां निकिरो था, वञो दुकान ते, वुज़ू करे वञो। दुकान ते वेठा आहियो, वुज़ू करे वियो। घर आया आहियो, वुज़ू कयो। राति जो सुम्हो था, वुज़ू करे सुम्हो। सुबुह जो उथो था, वुज़ू कयो। इहो पाक रहणु, बावज़ू रहणु नफ़ली कमु अथव, इन जो सवाबु तमामु वॾो आहे। बानो कंदो, अल्लाह ताला हुनखे महबूब बणाईंदो। असांखे कम नंढा था लॻनि, पर हक़ीक़त में कम वॾा अज़ीम अथव। इन्हनि जी अहमियत सम्झी। ही असहाब सगोरनि। सही बुखारी पढ़ो, किताबुल फ़ज़ाइल पढ़ो, बाब फ़ज़ाइल बिलाल इब्न रबाह पढ़ो, उन खां गॾो नबी सी तशरीह खोड़ सारे मक़ामात ते मौजूद आहे। नबी सी मेराज तां मोटिया पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ी शइ ते गौर कयो न, जंहिं तरीक़े सां नबी सी बिलाल जो शान ॾसियो न, ईअं पाण करीम कंहिंजो बि शान कोन ॾसियो। पहिरियां त पाण पुछा कयूं बिलाल किथे आहे? साम्हूं आया। पाण पर में बिलाल ज़मीदु दफ़न अलैका बैन यदैया फिल जन्नह। बिलाल जने जन्नत में हलिस पे तुझे पेरनि जो आवाज़ वो पंजे बगियूं पे ॿुधो। अॻियां वरी पाण करे पुछा के बिलाल दे ख़बर वो कम कहिड़ो थो करे जो अल्लाह तोखे एॾो वॾो शान ॾिनो आहे। साहिब ज़ुहूर चए थो साईं जॾहिं बि मुंहिंजो वुज़ू ख़तम थो थिए न, ऐं फिर फौर वुज़ू थो कयां। ॿियो वरी कमु इहो, जॾहिं बि वुज़ू थो कयां ऐं 2 रकातूं नमाज़ थो पढ़ां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, पाण फरमाए आऊं सम्झां थो इहो ई अमल आहे। न जिहाद जो तस्करो आहे, न सदके ख़ैरात जो तस्करो आहे,
मामलो असांखे आसान करे नसो वियो है। हिक त ॾिसो हिन वुज़ू के हिन पाक रहण के सहाबा किराम केॾी हिम्मत ॾींदा ऐं ॿियो इन नेकी के नंढो न समझो। ॾिसो त सही केॾी वॾी नेकी आहे जो नबी करीम अलैहिस्सलाम ने फरमाइन पिया इहो पाक रहण वारो माण्हू सैयदना बिलाल पाण फरमी जन्नत में जेके तुंहिंजो हलण जो आवाज़ मूं अॻियां पे महसूस कयो ऐं सम्झां तो इन जे ई करे हिन वुज़ू जो एॾो शान आहे। पाक रहण हदीस किताब से मुस्लिम पढ़ो, किताब सलात पढ़ो, बाब इस्लाम अमर इब्न अबसा अब साहब पढ़दान अंब साहब पढ़दान वली तवील हदीस बच्चा करी साहब सगुरु नबी सी वटाए हेगड़े चकर तने तने आयो जरे इस्लाम जो पेरो ज़मानो शुरुआत ॿियो तने आयो जरे दावत थोड़ी फैलजी चुकी हुई पर जरे इनकी मुलाकात नबी करीम अलैहिस्सलाम सां थी पाण करीम जेके इब्तिदाई तालीम ॾिनियूं पाण पर में अमर पाक रहंदो कर वुज़ू कंदो कर वुज़ू जी एडी फज़ीलत आहे। पाण में बंदो जन्मल हथ धोईंदो आहे अल्लाह ताला हथन जा गुनाह माफ़ कंदो आहे। बंदो जन्मल कुरड़ी कंदो आहे नक में पानी विझंदो आहे अल्लाह ताला उन जे नक ई वात जा गुनाह माफ़ कंदो आहे। पाण में जॾहिं बंदो मुंहुं धोईंदो आहे अल्लाह ताला बंदे जा मुंहुं जा गुनाह माफ़ कंदो आहे। हत्ता के मिलने मोहम्मद करीम अलैहिस्सलाम इरशाद फरमाया अल्लाह ताला बंदे को जेके अखड़ियूं आहिनि अखड़ियुनि जा जेके पिंबण ऐं पिरबूं आहिनि अल्लाह ताला इन्हनि जा गुनाह बंदे जा धोई करे साफ़ कंदो आहे। पाण में जॾहिं बंदो ॿाहनि ताईं पंहिंजूं ॿाहूं धोईंदो आहे अल्लाह उन जा गुनाह माफ़ कंदो आहे। हत्ता के मिलने मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ईअं सम्झो रुगो असहाब के न मूंखे तव्हां के हिन अमल जी तलकीन करे पाण फरमायूं पाण पर में जेको बंदो वुज़ू कंदो आहे वुज़ू करण खां बाद में उन जो मिसाल ईअं आहे गुनाहनि खां ईअं धोती साफ़ थी वेंदो आहे जॾहिं अमर जे पेटूं हाणे जाओ आहे कमु सवलो आहे इंशाअल्लाह चो कंदासीं। अहिड़े खां ॿी ॻाल्हि अल्लाह मौक़ा ॾे नफ़ली नमाज़ पढ़दा क्यों अवल तिन ॻाल्हि ते सोचींदो ई उहो जेको फ़र्ज़ पढ़दो जेको फ़र्ज़ ई नथो पढ़े उहो नफ़िल किथां ईंदो ऐं जे अची बि वञे इन जे नफ़िल जी कहिड़ी हैसियत आहे। फरमाई जेको फ़र्ज़ नमाज़ नथो पढ़े न मौलवी जी फतवा न अल्लामा फ़हामा जी फतवा अल्लाह जो क़ुरान में जेके नमाज़ी न थिया इन जी जाइ जहन्नम फरमी जन्नाती तसालून लिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर कालू लम नकु मिनल मुसल्लीन। अल्लाह ताला फरमाया तो क़यामत जो ॾियारो हूंदो फ़ैसिलो थी वेंदो जन्नती जन्नत में जहन्नमी जहन्नम में। हाँ फैसले का बाद में जन्नती जिसला बाद जहन्नम के जहन्नम में सड़न पिया जहन्नम जी केड़ी वादी में फरमाए सकर वादी में अल्लाह जे कुरान हिकड़ी शे ॿुधाई मूंखे जाॻाइण जे लाइ तव्हांखे जाॻाइण जे लाइ जिन पंहिंजे दुनिया जे तिजारत जे करे कारोबार जे करे निंड्रनि जे करे कमनि कारनि जे करे जिन पंहिंजी ज़िंदगी में सभु कम पाबंदी सां कया पर नमाज़ पाबंदी सां कान पढ़ी जेके बाक़ी कमनि खे अहमियत ॾींदा विया पर नमाज़ खे अहमियत कोन ॾिनऊं अल्लाह जो कुरान जरा उनके नसीहत तो करे रब्बुल आलमीन फरमाए फरमे वमा अज़राका मा सकर ला तुबकी वला तज़र लवाहतुल लिलबशर। अल्लाह फरमाए दो तव्हांखे केड़ी खबर सकर चाहे सकर जहन्नम जी उन सख्त वादी जो नालो आ मुश्किल तरीन वादी जो नालो आ जेके सकर में प्या न खत्म थींदा न बाकी बचदा सखर जी बावरन के साड़ी दी रहंदी जलाई दी रहंदी पर सकर में ॿिया त नज़र ईंदा पर में हिकिड़ा अहिड़ा माण्हू नज़र ईंदा उन खां पुछा कई वेंदी छा पुछा कई वेंदी मसलकुम फी सकर तव्हांखे सकर में केड़ी शे आंदो आहे केड़े गुनाह आंदो आहे। अल्लाह फरमाया तो इकरार करण वारा इकरार कंदा इन सकर वादी में सड़न जी पंहिंजी वजह ॿुधाईंदे पहिरीं वजह केड़ी ॿुधाईंदा लम नकु मिनल मुसल्लीन असां दुनिया में नमाज़ूं कोन पढ़दासीं होशियार थी वञो भले सदको केॾो बि कयो ख़ैरात केॾी बि कयो पंहिंजे माम में भले पंहिंजे पाण खे मोमिन सम्झो जंहिंजी ज़िंदगी में नमाज़ कोन्हे काशे कान्हे बल्कि नबी करीम अलैहिस्सलाम त ईअं बि फरमायो त मुदाइम मालिक पढ़ो किताब तहारा पढ़ो इमाम साहब हिकिड़ो बाब क़याम कयो त ज़ख़्मनि मां रत वहंदो रहे अहिड़ी हालत में नमाज़ पढ़िजे उन जो बयान हदीस हुसैन उमर के जने खंजर लगो ज़ख़्मनि में चूर हुजनि टाइम थियो नमाज जो पाण नमाज जी तयारी में लॻी आहे साथियुनि चयोसीं ज़ख़्म तकलीफ़ूं
पाण फरमाए की थी नमाज में सुस्ती करे सकते समय तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला हज़्ज़ फिल इस्लाम लिमन तरक सलात मु नबी सही खां बुधो पाण फरमाए त जे नमाज न पढ़ी मोमिन त ठयो हुन जो तो दीन में हिस्सो ही कोन्हे को सफा सोली जिंदगी में माना क्या हुन जो तो दीन में जरो ही कोन्हे को नमाज जे छड़ी सो तो काफिरन जी वाह ते पे हले काफिर बहरा ओ वक्त जा गलीज तरीन काफिर पाण फरमाए जेके नमाजी न पढ़िया लम तकुल्लहु नूर वला बुरहान वला निजात यौमल क़ियामह फरमाए के क़यामत चनी को नूर नसीब कोन थींदो का के किस्म जी कामयाबी कामना नी नसीब कान दीनी के किस्म जी फजीलत हासिल कान दीनी बल्कि चाहिए फिरौन सा गड होता ये तो कारून सा गड होता ये हामान सा गड होता थोड़ी देर जे भी हो यार कि दुकान में सदई कोन रहंदो ए सदई यार जो कचहरी को कोन होंदियो सदई ही ओताक को कोन होंदियो आखिर चंदा सिंधी में फना पर नजे असी इन कमन दे पोया नमाज के जाया करे वेहूं वो पंजो पाण का पुछू मौत केड़ी थी दी असानी और आज कब्र केड़ी बदतर चे भी और आज क़यामत केड़ी बदतर चे भी तो फरमाई नमाज कोने त काशे काने का इते पहिरियां आऊं तमां जेके असां नमाज में सुस्ती था कनि ही ॻाल्हियूं ॿुधी तहियो कयूं त इंशाअल्लाह अॼु खां पोइ नमाज पाबंदी सां पढ़बी पर फरमाई जे तव्हांखे मंज़िलूं वॾियूं खपनि न हे तव्हां जे हे डिफेंस हे सोसाइटी हे न हो जन्नत जूं महलातूं जिन खे खपनि हो जिनखे सोन ऐं चांदी जा घर खपनि नबी करीम अलैहि सलाम फरमायो जन्नत जो वण आहे सोन जो वरी जन्नत जो ॿियो वण चांदी जो पर एॾा क़दामत में डिघा नबी करीम अलैहि सलाम फरमायो यसीरु राकिब तहत ज़िल्लिहा मिअत आमिन दुनिया जो तेज तरार खणी घोड़ो चो वो इन्हनि जी छांव में हले भजे रोड़े वॾी स्पीड में हले 70 साल गुज़री वेंदा जन्नत जे हिकिड़े वण जी छांव कान खुटंदी जे चाहो था रब है मंजिलूं अता करे जो नबी करीम अलैहि सलाम फरमायो जो मुमकिन हो जे जन्नती खुशी में मरी वञन जन्नत हुआ जाए जने बंदो उते पहुंचे तो सिंधी में जमा बंदे जो ढो जो तो वने तो बस बाबा सब मिली दुनिया में जिन खजाना गल करे छड़ा पर अन्या खोटराई में पूरा न हिता मिले हित पेट भर जाई कोन पर में भरनो ही कोने पर जन्नत जो हुए असली हुए अबदी हुए अजीम नेमतू है तो पढ़ो सही बुखारी सही मुस्लिम किताबुल ईमान बाब इहलाल रिज़वान नबी सल्लल्लाहु फरमाया अल्लाह ताला ने अहले जन्नत सा खिताब करे फरमाई तो जन्नतियो तवा के कड़ी नेमत तो दिया जेका हिनन मिरनी नेमतन का बेहतर होंदी मिलने मोहम्मद करीम अलैहि सलाम फरमायो जन्नती पेरा सोचीदा वा नेमत केड़ी है जेका अन्या असा के काने मिली जन्नती रब जे हुजूर सवाल कंदा मौला सब मिलियो वा बाकी केड़ी नेमत जेका असा के अन्या काने मिली रब ताला फरमाए तो अज तवा का औ रजामंदी जो ऐलान तो कया एड़ो ऐलान तो कया वरी तवा का कदे नाराजी कोन थी न तो जन्नत में बंदे के रब ओ कुछ दी दो जो बंदे जो डरो थी ए जन्नत परे काने अल्लाह सेहत सलामती वाले जिंदगी दे मोमिन अज मरे अज ही समझ जन्नत में उन जी कब्र जा जन्नत जी जाए या जहन्नम जी जाए या फरमाई यो अजीम घर अजीम इज्जतूं रफ़तूं शरफ़ी बुलंदियूं जेके मानन चाहन दान तो उन्हनि खे खपे पंहिंजी ज़िंदगी में फ़र्ज़ नमाज़नि जी पाबंदी कनि उन जन्नत में रफ़ात दर्जात जी बुलंदी हासिल नफ़ली नमाज़ूं पढ़नि अल्लाह मौक़ो ॾिनो तो यार छो था चऊं असां ख़बर तो छा हूंदो अॼुकल्ह दोस्त वेठा कचहरी के उठी यकीन जानियो ऐं तो दरवाजे जी ॻाल्हि थो कनि दरवाज़ो घणो परे आहे दोस्त हितां उचो न आहे किसे में विझी मोबाइल में शुरू थी था कॾहिं सोचो तो त ही वक़्तु मिलियो ही मोह तव्हां मोबाइल खे टाइम ॾिनो इन में फ़ाइदो कहिड़ो अथव अल्लाह जी क़ुरान में चओ त मोमिन फुज़ूल कम नाहे कंदो पोइ दीनदार दुनियादार अॼु त मामिलो हर तरफ़ साॻियो हाल आहे हे जेको फेसबुक ते वेही हिकिड़ो बसि अंगूरी दॿाईंदो वञे पियो हलाईंदो वञे पोइ लाइक कंदो वञे हिन खां पुछा करे इहो कमु फुज़ूल न आहे त छा आहे व्हाट्सएप ते पूरी दुनिया सां राब्ता पर मोमिन जा कम इहे न आहिनि हूंदा मोमिन के फुर्सत मिलदी तो फुर्सत मुझे रब की इबादत में लगाई दो नवाफिल पढ़ दो दर्जात दी तरक्की
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पंहिंजे प्यारे साहिब सैयदना अबू फातिमा खे फरमायो मुस्नद अहमद में सैयदना अबू फातिमा जी हदीस में हदीस आहे हाणे फरमाई अबा फातिमा हे साहिबी जो नालो आहे कुनियत अबू फातिमा जी साईं हाणे फरमाईंदा मौक़ो मिले नवाफिल पर्दो कर मा मिन मुस्लिमिन यसजुदु लिल्लाहि सजदतन इल्ला रफअहुल्लाहु बिहा दरजा अबू फातिमा इन्हें जेला जो नफिल नमाज पढ़दो वा अल्लाह ताला इन्हें नफिल नमाज जे करन जा दर्जात बुलंद कंदो वा बंदो रुकू कंदो वने सजदा कंदो वने आखिरत जे मामलात में रब ने खे तरक्कू दींदो वींदो वा नबी करीम ने इस्लाम जा साल सगोड़ा जिन कुरान फरमातो वसाबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबअहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु अल्लाह तमा का तने राज़ी थींदो जने मोहम्मद करीम ने इस्लाम जे सहाबा वाली बात वठदो कि रब जे कुरान फरमायो फइन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फक़द तदौ हिदायत वाला तने थींदो जने मोहम्मद करीम ने इस्लाम ने सहाबा वाली बात वठदो यकीन ॼाणो सीरतूं पढ़ंदा मौक़ो जेॾी महिल मिले तो अल्लाहु अकबर इमाम अबू नुहैम अल-अस्फ़हानी हिलियतुल औलिया में पेरे जिल्द में सैयदना अब्दुल्ला बिन ज़ुबैर जा हालात जिंदगी जिक्र कदन जो कोई वाक़ियो जिक्र कयो ता भाई मोहम्मद बिन मुनकदर जे तो करे इए थियो मक्के में हुजा मक्के में बैतुल्लाह में हुजा जे तो ही उहे डी हुजन जिन डीहन में हज्जाज मक्के ते का कया पंहिंजी फौज वठी आई पथराव तो करे तां जो बैतुल्लाह जे मथा पथराव पियो करे जे तो इन्नल मिजरीका लयका हा होना व हा होना वमा युबली बिही वमा युबाली बिही अगर बे साथी के दसे तो इमाम मोहम्मद बिन मुनकदर चे तो उन्हें ने जेकी मुगाल ॾिठी लो आदत के दसिया मूं ॾिठो अब्दुल्ला बिन ज़ुबैर नमाज में ॾिठो आहे हज्जाज जा फौजी वॾा वॾा है पत्थर पिया उछलन एकड़ा पत्थर हेॾां था किरन एकड़ा पत्थर हेॾां था किरन पत्थरन जी ईअं समझो बरसात आहे पर अब्दुल्ला बिन ज़ुबैर के उन टेम ते बि ॾिठमि कंहिं शइ ॾे कन कोन्हे बीहो अल्लाह जे हुज़ूर नमाज़ ते पढ़ी वक्त जो वांद खाई न ताकतवर दुश्मन नंढड़ो शहर आहे मके जो बजाय इन जे मुक़ाबले में उहो पियो बम उन दौर जी बमबारी उन दौर में बम कोन आहे पथरा उन दौर जी बमबारी ही पत्थर किरण पिया पर जे तो ॾिठमि त अब्दुल्ला बिन ज़ुबैर इन टाइम ते बि बिना ख़ौफ़ बिना के परेशानी जे नमाज़ में लॻो पियो हिननि माण्हुनि ज़िंदगी जो असल मक़सद सम्झो तव्हां मुस्नद अहमद पढ़ो सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी जूं हदीसूं पढ़ो इमाम अहमद बिन कैस ताबी सगोरो जे दोगड़े जो बैतुल मक़दस जे दरवाजे ते बीठो हो जा अल्लाह बैतुल मक़दस को रौनक बहाल फरमाए आले फलस्तीन मुसलमान जे रब्बुल आलमीन मदद फरमाए रब्बी मदद को बाकी मुसलमान में हाल कोने को मुसलमान जिसुदाद को काफरन जी यहूदी ईसाई जी चमचाखोरी में फुर्सती कांदी मिले आज पूरी दुनिया आलम इस्लाम के गणी दिसो इंतहाई दुख तो थे काफिर जी मदद जे ला कुंड कुंड शमायो पर मुसलमान में को मदद ले कोन पहुंचो अल्लाह उन जी मदद करे ही ओ ज़मानो हो जने बैतुल मक़दस से मानू अची नमाज पढ़दा ज़ियारतूं कदा अन बिन कैस तो आऊं बैतुल मक़दस जे दरवाजे ते बीठो जा कॾहिं बुज़ुर्ग के ॾिठम अल्लाह अॼु जे बुज़ुर्गनि में अॼु जे जवाननि में इहे रंगतूं पैदा करे ये जलसा आइन इन जे लाइ आऊं तमां पंहिंजो पाण खे इहा पोशाक पारायूं इहे सिफ़तूं पंहिंजे अंदरि पैदा ही माण्हू अल्लाह खे वणंदा हिननि जी दुनिया बि भली आहे हिननि जी आख़िरत बि भली आहे इमाम अहमद बिन कैस से तो बैतुल मक़दस में हिकिड़े माण्हू खे ॾिठो अथमि उमिरि जो वॾड़ो अछी ॾाढ़ी बुज़ुर्ग माण्हू आहे पर नफ़िल पियो पढ़े हिकिड़ो ॿियो टियों चौथो पियो पढ़े तव्हांजो मूंखे ख़बर ई कोन पई त पढ़िया केतिरा अथसि जो त मूंखे हैरान करे छॾियो इन माण्हू एॾी नमाज़ एॾा नफ़िल जेको इंतज़ार में बीठसि फारिग थे तो पुछांसि जॾहिं ॾिठमि न फारिग थियो आहे उथी करे वञणु लॻो हिन बुज़ुर्ग जे वेझो अची करे मूं पुछा कई बुज़ुर्ग भई तो जेके नफ़िल पढ़िया तो पढ़िया सही पहिरियां ॿुधा तोखे ख़बर आहे त तो पढ़िया केतिरा अॻियां बुज़ुर्ग चवणु लॻो जवान मूंखे ॻणण जी ज़रूरत कहिड़ी आहे ऐं को पंहिंजे लाइ थोरी थो पढ़ां जो ॻणियां मूं जंहिं लाइ पढ़िया न उनखे ख़बर आहे
मु मसूले ले पढ़ान गणन की कई जरूरत था एदा नफिल आना बिन केस वक्त जो खुद आलिम एक रब्बानी आलिम एक आलुल्लाह अल्लाह वारो मुझे जिंदगी उनजी पढ़ूंदा नेक साले मानूंगा जन इहो जवाब उदई पान ते तू हैरान थी विस ताज पुछण ते मजबूर थी विस तो बुजुर्ग तू आही के तारुफ तो करा मन हुनजे चवण जो मकसद हो तो जे अमल मुके हैरान कयो पर अमल का पो वरी जो तो जवाब दिनो इन तो मुके अञा हैरान कयो बदा से तू आही के उन बुजुर्ग जवाब दिनो अन साहिब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू ज़र और नबी करीम अलैहिस्सलाम जो असहाबी अबू ज़र ही नवाफिल मु इने जे करे पे पढ़या जो मुझे ज़हन में नबी से जी हदीस आ फादर में मामिन मुस्लिमिन यसजुदु लिल्लाहि सजदतन इल्ला रफअहुल्लाहु बिहा दरजा नबी करीम अलैहिस्सलाम फरमाया जरे मुसलमान नफिल नमाज पढ़ दोगा रब ने जा दर्जात बुलंद करोगा याद रखी छड़ दो मोबाइल के इस्तेमाल सा दर्जा बुलंद कोन दिला यार जी दोस्ती में दर्जा बुलंद कोन दिला फुजूल कचहरी में वक्त गार सा दर्जा बुलंद कोन दिला बल्कि ऐन मुमकिन हलाकत नसीब दे बर्बादी नसीब दे पंजे वक्त जो कदर कयो रब जदे वो क्या नसीब करे फरमाए नफिल नमाज पढ़ो फरमाए त्री शे या जे बहाल में आयो दीन कोन तो जे अमीर आयो गरीब आयो जे बहाल में आयो अल्लाह जी राह में खर्च कंदा क्यों तांजी दिहाड़ी 500 आ न इन में थोड़ो खर्च क्यों तांजी दिहाड़ी 400 रुपया न इन में खर्च क्यों असां में किथे रहियो नंढड़ा नंढड़ा वॾड़ा वॾड़ा ॻोठ हे ॾिसूं था खोड़ सारी आबादी सॼो ॻोठ मिली हिकिड़ी मस्जिद नथो हलाए सघे कि असांजी हाल अथव मुसलमान सॼो ॻोठ मिली हिकिड़ो मौलवी नथो रखी सघे सॼो ॻोठ मिली ये समझो तो मस्जिद जो टूटियूं ऐं वुज़ू खाना बि सेट कोन थो करे सघे ऐं असीं सम्झूं था असीं जंहिंखां पुछा कर उहो तो चइबो आऊं तो ग़रीब आहे कॾहिं अल्लाह जे दीन का पुछा कयो थी दीन छा थो चए हदीसन के पढ़ को नबी सही का मथे गरीब हो पढ़ तो सही हदीसन जा किताब तो सही बुखारी पढ़ किताब रिकात पढ़ बाबू कई फकान आइशुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमाशा फरमाया दी टे चंड लगातार गुजरी वेंदा हिकिड़ो महीनो ज़ाहिर थियो पूरो थियो आयो बे महीने जो चंड पूरो थियो 3 महीने जो वॾी चंड ज़ाहिर थियो अहिड़ा ॾींहं आया इएं सम्झो 2 महीना चुल्ह कान चढ़ी अहिड़ा ॾींहं आया बल्कि रुगो ॾींहं न नबी जी पूरी ज़िंदगी नबी करीम इस्लाम से सैयद आयशा ये समझो तकरीबन नबूवत चा जेके हिजरत का बाद 10 साल तकरीबन 10 साल गॾु रही है सागी जाते से बुखारी में किताब रिकाक में बाबू कई फकान आयशा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में तुम्हां बी हदीस मिलदी पर मैं कि मुके याद कोने जो इन तवील अरसे में 10 साल में नबी सी कदे बर्रा तू पेट भरे मानी खादी वठी गाल किथे थी वनी पहुंची ही नबी करीम इस्लाम की जिंदगी ही पर खर्च जा जज्बा ॾिसो अल्लाह जी रज़ा खातिर माल लुटाइण जा जज्बा हे दुनिया के मानू के दरस अमीर आयो तॾहिं लगायो गरीब आयो तॾहिं लगायो ही तव्हां छो था चो त बाबा गरीब बाबा तोखे घर जी पूरत करी पियो न जिथे तू 10 बच्चा पाले सघी थो हिकिड़े यतीम जी परवर कोन थो ॾेई सघे ईद जे ॾींहंनि में 10 बातिन जा कपड़ा जूता सब मामला पूरा करे सघी थो हिकु यतीम खे चप्पल वठी कोन थो ॾेई सघी ऐं गरीब आहे हेड़ी गरीब ज़ात पर जज्बा केड़ा पढ़ो सही बुखारी किताबुल इस्तिक़रास बाबु अदाई दुयून इशारो करे जब ने ओहद ने फरमायो बात फरमी जे करे ओहद न मूं वटि हुजे ऐं सोन थी वञे 3 ॾींहनि में अल्लाह जी राह में इने के खपाए खर्च करे खत्म करे करे ये कोने त गरीबी आ जे जब लिहोद अची वञे तुने के संभाले पाण वटि महफूज़ करे रखस न हे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत दुनिया के क़यामत के सुबुती दरस थी दे जिंदगी जे हाल केड़ा बुझन पर अल्लाह जी राह में खर्च कबो सहाबा किराम जा वाक़या पढ़ी करे ॾिसो अक्सर जेके हदीसन जा वाक़या मोते तव्हां ते पहुचाए वञनि था यकीन जानो सब नफली खर्चा छो तो सहाबा किराम जे ज़माने में जेका फर्ज़ी ज़कात हूंदी हुई न उहा तो घरनि ते अची करनि खां वसूल कई वेंदी वसूल करण वारा आमिल हूंदा हा मुक़रर हूंदा दर ते ईंदा हा एतिरो तो जानवर आहिनि हेतिरी तो वटि बकरियूं आहिनि हेतिरी तो वटि डबियूं आहिनि हेतिरी ज़कात थींदी वसूल कयूं हलिया विया
हेतरी तुझी ज़मींदारी है, इन्हें हेतरो उशरा उसूल कयूं हलिया गया। हदीस से किताबन में जेके में तमा के उमूमन मिसाल मिलंदा है, तकरीबन सब नफली सदको है, अक्सर तमा के खैरात या जज्बन जा के मिसाल मिलंदा अक्सर गरीबन जा, अमीरन जा बाय पर अक्सर गरीबन जा। तो पढ़ो सही बुखारी किताब ज़कात एड़ा मानू बा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चमदा वनो अल्लाह जी राह में खणी अचो, यकीन जानो हदीसन के पढ़ूदा हे लप में खणी ला तयो तो कुछ कोने ही आए, पर यो अल्लाह जी राह में कुर्बान एड़ा भी वाक़या मिलदा। साधु सुगुर ते तो अचण वारो को मिस्कीन गरीबन जो टोलो ईंदो, नबी से ऐलान कंदा बाबा हिनन जी मदद ले कुछ खणी अचो। एड़ा हुंदा जिन वटि का बि शइ कान हूंदी, ही रुख कंदा बाज़ार जो वञी थोड़ी देर मज़दूरी करे, थोड़ी मेहनत करे, जेको थोड़ो बदलो थोड़ो उजूरो मिलंदो हो उतां उहो खणी अची नबी करीम इस्लाम जे साम्हूं रखंदा। बल्कि सही बुखारी में किताब ज़कात में तुम गई हदीस मिलदी, सादी सुगुर ते तो असी कमाईंदा हासे, मजदूर हासे, हमाली कंदा हासे, बाजार में बोरियूं खणदा हासे, वजन खणदा हासे, वजन ढोईंदा हासे, पर शाम जो जेका मजदूरी मिलदी ही उन्हें जो घणो हिस्सो लफ़्ज़ गौर कयो अक्सर अशिया घणो हिस्सो अल्लाह जी राह में ख़र्च कंदा हासे, थोरो घर खणी वेंदा हासे। छो त ख़र्च करण, गरीब गुरबे जी सार लहण, मिस्कीन जी मदद कर, बुखायल के खादो करन, ही तो उहे अजीम अमलन ये मुसलमान छड़े वेहे बर्बाद छड़े वेठा है। जिथे असां टुआ मामलात हिन दौर में भी यकीन जानियो कई जगह ते बुधूं था फलाणे जो बचड़ो बीमार आ, बीमार रज रज फोत थियो के न पुछो। अज भा भा ले तो चई मुझे घर में कई डीहन खां वेला पर मुझे भाव मुखा पुछा कान के पाड़े वारन तो फर्ज समझणी छड़े दिनो वा। मुझो दुख बस इहो ही मुझो दुख आ, पंहिंजे घर में बीमारी थींदी लखे लुटाए बा, ओ गरीब खां तो पोनिस्टान जो कोन पुछबो तो मता जानी पई। इन शे जो नालो इस्लाम कोने, पर भी गरीब गुरबे मिस्कीन जी सार लहो, बुखायल के खादो खारायो, हे तव्हां ते जिम्मेदारी आ। कई एड़ा जहन्नमी भी हुंदा जेके महशर के मैदान में वावेला कंदे नजर ईंदा, पर गुनाह नसींदा तो गरीब गुरबे जी सार कोन लदी से। फलिवा मामनु फी किताबहु बिशिमाले फयक़ूलु या लैतनी लम ऊत किताबिया वलम अद्रि मा हिसाबिया या लैतहा कानतिल कादिया मा अगना अन्नी मालिया हलकनी सुल्तानिया खुदूहु फगुल्लूहु सुम्मा जहीम सल्लूहु सुम्मा फी सिलसिलतिन ज़रहा सबऊन ज़िराअन फस्लुहु इन्नहु कान ला युमिनु बिल्लाहिल अज़ीम फला यहुद्दु अला तामिल मिस्कीन फलैसा लहुल यौम हाहुना हमीम वला तामुन इल्ला मिन गिस्लीन ला यअकुलुहु इल्लल खातिऊन। अल्लाह फरमाया तो क़यामत के हारे कई मानू थे मालना में जा दफ्तर खादे हथ में ना विदा दुनिया के सदे दाहू कंदा बर्बाद थिया से तबाह थीवा से हाय घोड़ा काश सा के सांजे अमाल नामे दी खबर न पलिहा मागना नी मालिया दुनिया में माल कद कंदे 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 रब सारे वेठा से कोठ उठाराई दे ठोराई दे बंगला जोड़ी दे जमींदारी हासिल कंदे कंदे दुनिया में तो वडो माल ठायो से असा 20 ॾींहं जो जोर माल ते लातो पर माल कम कोन आयो। हालाकनी सुल्तानिया दुनिया जो को भी ठठ कम कोन आयो। हर तो फरमाए तेरे में कम थी नो खुजूहु फगुल्लूहु वो फरिश्तों पकड़े उन्हें के गिरफ्तार कयो सुम्मल जहीम सल्लूहु उन्हें का बाद उन्हें के जहन्नम में फिटो कयो सुम्मा फी सिलसिलतिन ज़रहा सबऊन ज़िराअन फस्लुहु उन्हें के इए फिटो न कयो डिघी 70 हथ डिघी संगर खणी पेरा वेड़ियो पो जहन्नम में फिटो कयो। ये कुरान हे छो तो ऐलान करे मुखे जागाइण ला तव्हां के जागाइण ला हे बिकड़ा अथव मोलाए छो पिया वञनि पर में इन्नहु कान ला युमिनु बिल्लाहि अज़ीम हिननि जो अल्लाह ते ईमान कोन्हे वला यहुज़्ज़ु अला तामिल मिस्कीन हिननि मिस्कीन जी तो सारी कान लथी ही जिम्मेदारी कोन समझो न पान नशे में रागिब रहा न ॿियनि खे रग़बत ॾियारियो अॼु इन्हे जे करे हिते पिया आहिनि। एक बगाल पेश कर टाइम गुफ्तगू ख़त्म तो कया मुखा बाद में साईं जिन जो खिताब थियणो बा यकीन जानो नबी करीम इस्लाम जा ज़माने जा साहब गरीब मिस्कीन फ़कीर सादड़ा हिननि कमनि में केॾा चुस्त आ। अॼु असां वटि वॾी औताक वॾी गाॾी वॾो सभु कुझु हिननि कमनि में सुस्त
असाब सुगुन ज़िंदगी पढ़ो, अब्दुल्ला बिन उमर जा हालात ज़िंदगी तव्हां पढ़ी ॾिसो। इमाम मोहम्मद बिन सर तबक़ातुल कुबरा में लिखियो, अहिड़ो मिस्कीन माण्हू हो, कमज़ोर थी वियो काफ़ी, हकीम वटि वियो, अची मूंखे दवा ॾे। हकीम मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी, चए थो कयां दवा या तुंहिंजो हाज़मो ख़राबु आहे, हे सिंधी में सफ़ा सिंधी जा लफ़्ज़, हे फकी ॾेई वञी खा, तुंहिंजो हाज़मो सही थी वेंदो, तूं तंदुरुस्त थी वेंदे। हकीम खे चई कहिड़ी फकी पियो ॾी, मुंहिंजा त हाल इहे न कई के ॾींहं मानी कोन थो खाए, मुंहिंजा हाल फकी उनखे न जेको घणो खाए मैदो हुनजो हज़म करे, मूंखे त 2 टाइमनि जी मानी बि कान्हे, इहा हाल आहे। साॻी जाॻे मोहम्मद बिन सअद लिखियो तबक़ातुल कुबरा में, चाहे राति चाहे ॾींहुं, ग़रीबनि जी सार लहण वारो, फ़क़ीरनि जी सार लहण वारो। तव्हांजो राति जे टाइम ईंदो हो, सैयदना अब्दुल्ला बिन उमर जॾहिं घर ॾे ईंदो हो न, पासे में ॾिसंदो हो हेॾे होॾे, तव्हांजो फ़क़ीरनि खे ग़रीबनि खे अहिड़ी त हेर विधई जो सैयदना अब्दुल्ला बिन उमर जे ताड़ में वेठा हूंदा, अचे तिन सां गॾिजी वञो असांजी मानी खाई। हदीस में तो रोज़ मानी राति जी गॾु खाराईंदो हुयनि। अल्लाह करे मुसलमाननि बि जज़्बा जागी पवनि, ग़रीब गुरबे जो यतीम जो मिस्कीन जो फ़िक्र पैदा थी पए। हर रोज़ राति जो ग़रीब खे मिस्कीन खे मानी गॾु खाराईंदो, पर उहो अल्लाह जी रज़ा जो सचो तालिब हुन टाइम ते बि कोशिशि कंदो हो त फ़क़ीर घणी खाई वञे, अले इनखे मिले अले न मिले, इहा सोच हूंदी त जेतिरी घणी खाईंदो अल्लाह मूंखे अजर ॾींदो। मानी जी रखंदो, पंहिंजी मानी बि फ़क़ीरनि खे खाराए छॾींदो। घरवारी खे इहा ॻाल्हि पसंदि कान आई। काफ़ी माण्हू चवणु लॻा अब्दुल्ला बिन उमर, छो जो अज़ीम सहाबी हाणे जॾहिं कमज़ोर थी वियो, झूनड़ो थी वियो, माण्हू चवणु लॻा तुंहिंजी घरवारी सार कान थी लहे। पोइ घरवारी सोचियो त हाणे पंहिंजे पुटनि खे चइबा राति जो टाइम थिए न, थोरो अॻु में वञी ऐं मानी ग़रीब गुरबनि खे ॾी अचो त अब्दुल्ला घर पंहिंजी मानी पाण खाए, इहो फ़क़ीरनि खे न खाराए। हदीस में हिकिड़े ॾींहुं ईअं कई, हिकिड़ी राति ईअं कई, इशरात पई थिए। घरवारी मानी फ़क़ीरनि ने मोकिले छॾी, अब्दुल्ला बिन उमर रखे छॾी। कुझु देरि खां पोइ ॿार अब्दुल्ला बिन उमर आया, हेॾे होॾे ॾिसंदे त फ़क़ीर कोन्हनि जेके रोज़ इन टाइम ते बीहंदा आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि जुमिला मोतरज़ा जे तौर ते चवां, अॼु हीउ उहो ज़मानो हो मुसलमाननि जा माण्हू ग़रीबनि खे ॻोल्हींदा। अॼु त ग़रीब खे धिको थाबो ठोकर, ग़रीब खे अॼुकल्ह सोनो हथ ॾियण लाइ तयारु कोन्हे। वॾी पराडो में लही अचे, भले हुनखे तहारत जी बि ख़बर न हुजे, सभु थी वेंदा, साईं अची वियो। की असां मुसलमाननि जी सोच आहे। हे उहो ज़मानो हो, ग़रीब जो क़दुरु हो, ग़रीब खां नफ़रत कान हुई। सैयदना अब्दुल्ला बिन उमर ॾिठो हेॾे होॾे त ग़रीब को बि कोन्हे। घर आया, ॾुख मां पुछा था कनि, हीउ जेको रोज़ मूंखे ग़रीब गुरबा नज़र ईंदा, हे अॼु मूंखे नज़र कोन आया। घर वारनि चयो त अब्दुल्ला बाबा साईं, हे नज़र तव्हांखे ईंदा बि कोन, अॼु असां उन्हनि लाइ मानी मोकिले छॾी आहे। फरमायूं जे मोकिले छॾी अथव न, अॼु राति आऊं मानी कोन खाईंदसि, बुखियो सुम्ही रहंदसि, छो त मूं तहीअ कयो आहे। मानी तॾहिं खाधी जॾहिं ग़रीब खे गॾु खाराए। जो ग़रीब कोन्हे त अॼु ईअं सुम्ही वञो, तव्हांजो ईअं सुम्ही पिया। हे असांजे लाइ दर्स ॾेई विया, फ़र्ज़ में त अॻियां अॻियां वञी करे ॾिसो, पाक रहण वारा, पर अञा नफ़ली तौर ते हर टाइम ते पाक रहण वारा, फ़र्ज़ नमाज़नि में त अॻियां अॻियां, पर वक़्तु कढी नफ़िल पढ़ण वारा। ज़कातूं त ॾींदा रहिया, पर हो जिन ते ज़कात लागू ई न थिए थी, जेके ख़ुदि ग़रीब हा, मिसकीन हा, पर ख़र्च करण जे मैदान में अॻियां अॻियां, अञा ज़िक्र फ़िक्र में, अञा दावत तबलीग में, अञा दुरूद सलात में, नेकी जे मिड़नी कमनि में। असांजो दीन चए थो फ़र्ज़नि में बि पूरा थियो, नेकिन में बि शौक़ु रखो। 5, 7, 10 अमल न, बल्कि सही मुस्लिम पढ़ो, किताबुल बिर्र वस्सिला पढ़ो, बाब इस्तिहबाब तलाक़तिल वजह, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान, और फरमाए फला तहकिरन्न मिनल मारूफ़ शैया। तशरीह जे तौर ते ईअं चवां, मुसलमान जे चाहीं थो आख़िरत भली थी पए, जे चाहीं थो अल्लाह राज़ी थी पए, जे चाहीं थो हिते हुते रब जी मोहब्बत, रब जो क़ुर्ब ऐं करम नसीब थिए, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कंहिं बि नेकी खे नंढो न सम्झ। रब मौक़ा ॾींदो वञे कंदो वञे, बल्कि मौक़ा तलाश कर, यकीन ॼाण अॼु तो वटि कुझु बि, पर हक़ीक़त में तुंहिंजी पंहिंजी दौलत उहा ई अथई जेका नेकी कमाई अथई। तुंहिंजे साह जो सॻो टुटरो काशे तुंहिंजी कान्हे, तूं त साह जे सॻे जी ॻाल्हि थो करीं। यकीन ॼाण जेकॾहिं अल्लाह तोखां सिहत खसे, कंहिं मासूरी में मुब्तला कयो न, तॾहिं बि तुंहिंजी काशे कान्हे का। वक़्त जा वॾा वॾा काबू खान, वॾा वॾा वॾेरा ॾिठासीं, वॾा वॾा नाले वारा, वॾो रोब दबदबो। यकीन ॼाणो जॾहिं मरीज़ थी विया, बिस्तर अलाल ते पइजी विया, माज़ूर थी विया, 2 महीना 4 महीना,
हारिन बचन छॾे ॾिनो, साथिन बचन छॾे ॾिनो, तव्हांजो वॾेरा पुट बणिजी वेगी विया। वक़्तु आयो पुटनि बि पुछण छॾे ॾिनो। कल जो वॾेरो आहे पर अॼु घर जे बिस्तरे ते ईअं पियो आहे घर जा भाती बि कोन था पुछनि। हे सॼो जहान जग तॾहिं गॾु अथव जेसीं ते सिहत आहे, जेसीं ते हर शइ ही हर नेमत आहे। इन्हनि में जेकॾहिं पोइते थी वियासीं केरु पुछण वारो कोन्हे। पर हाँ जिन नेकिन में चुस्ती ॾेखारी, जिन अल्लाह जी याद में, अल्लाह जे ज़िक्र में, अल्लाह जी तौहीद में पुख्तगी ॾेखारी, नबी करीम इस्लाम जे सुन्नतनि सां निभाए ॾेखारियो, अमल जी दुनिया में चुस्त रहिया, अल्लाह जी मोहब्बत के ज़वाल आही कोन्हे, अल्लाह जे दर्जे कुर्ब करम के ज़वाल आई कोने। जिनके रब नवाज़ो आहे उहे अॼु वसीमन, मरण महल वसीमन, कब्र में वसीमन, क़यामत में वसीमन, जन्नत में वसीमन। रब जूं मेहरबानियूं कॾहिं घटणियूं कोन्हनि, कॾहिं उनखे ज़वाल कोन्हे अचणो। हाणे फ़ैसिलो मूंखे तव्हांखे करिणो आहे। सभु पंहिंजूं तवानायूं दुनिया ते सर्फ करे दीन के परे करे ज़िंदगी गुज़ारण, इहा अक़लमंदी आहे। जो दुनिया के एतिरी अहमियत ॾियूं जेतिरी उन जी अहमियत आहे। वध खां वधि अहमियत ॾियूं अल्लाह जे दीन के, आख़िरत के, क़ुरान के, नबी करीम अलैहिस्सलाम जी सुन्नत के। नतीजे में दुनिया भी जुड़ी वेंदी, आख़िरत भी जुड़ी वेंदी। अल्लाह से मूंखे मांखे मिलनी के अमल की तौफीक अता फरमाए। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। व मा तौफीकी इल्ला बिल्लाहिल अज़ीज़।